ते औखी बन गई है, बीमार ते औखी बन गई है। मेरा अकबर वीरण आवे हा, बीमार ते औखी बन गई है। बीमार ते औखी बन गई है, मेरा अकबर वीरण आवे हा, बीमार ते औखी बन गई है, मेरा अकबर वीरण आवे हा। तेरे पालन वाली मर गई है, तेरे पालन वाली मर गई है। ओदी मैयत आन चवावे हा, बीमार ते औखी बन गई है। दस्तूर है शुरफा पुत्रा तो वददिया दे दर्द वडेंदे। दस्तूर है शुरफा पुत्रा तो वददिया दे दर्द वडेंदे। मस्तूर जे कोई मर जावे, औखों पे के कफन पवेंदे। मस्तूर जे कोई मर जावे, औखों पे के कफन पवेंदे। अज पे के वसदे होवने हा, अज पे के वसदे होवने हा। इंज मेला कफन न पावे हा, बीमार ते औखी बन गई है। मेरा अकबर वीरण आवे हा, बीमार ते औखी बन गई है। तेरे गाजी वीर दी जिंदगी विच तेरा वेख्या पलक ने साया नहीं। तेरे गाजी वीर दी जिंदगी विच तेरा वेख्या पलक ने साया नहीं। मैं सिकदा टुरिया दुनिया तो तै मेरे नाल अलाया नहीं। मैं सिकदा टुरिया दुनिया तो तै मेरे नाल अलाया नहीं। किवें बोली है नाल शराबी दे, किवें बोली है नाल शराबी दे। कोई मेरे को हाल सुनावे हा, बीमार ते औखी बन गई है। मेरा अकबर वीरण आवे हा, बीमार ते औखी बन गई। या हुसैन 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 या हुसैन। नश्क कबर दिल का बाबा तेरा तरसीने दिलाले। नक्श कबर दिल का बाबा तेरा तरसीने दिलाले। नक्श
कबर दे बिटा बाबा तेरा चले सीने से लाले नानक कबर दे बिटा बाबा तेरा चले सीने से लाले ओ तुम सर हो सन मैदान उते कुल सर हो सन मैदान उते हो तुझ सब मैदान नाले नानक कबर दे मिटा बाबा तेरा चढ़े सीने से लाले नानक कबर दे बिटा बाबा तेरा चढ़े सीने से लाले ओ तुम सारे हो सन मैदान उते कुल सारे हो सन मैदान उते साम मैदान नाले नानक कबर दे बिटा बाबा तेरा चढ़े सीने से लाले नानक कबर दे बिटा बाबा तेरा चढ़े सीने से लाले मन में बचावन लई बाबा ते कोशिश कीती बन दे विच मेरी मैयत बचावन लई बाबा ते कोशिश कीती बन दे विच नहीं बच सकदा मैंने जिया तो नहीं बच सकदा मैंने जिया तो सुन बच्चे दिए गाले नानक कबर दे बिटा बाबा तेरा चढ़े सीने से लाले नानक कबर दे बिटा बाबा तेरा चढ़े सीने से लाले खुदा बचावन लई तेरा असगर हो खुदा बचावन लई तेरा असगर हो जूते माता में हाँ बाबा तुझे माता में हाँ बाबा में हाँ है दर्दा वाले नानक कबर दे बिटा बाबा तेरा चढ़े सीने से लाले नानक कबर दे बिटा बाबा तेरा चढ़े सीने से लाले शहीद थी जा तू असगर आसमान में गया असगर शहीद थी गया है तू असगर आसमान में गया है असगर दुआरी कतर थी जा तो दुआरी कतर थी जाए तू नहीं मिलती कोई मिसाल नानक कबर दे बिटा बाबा तेरा चढ़े सीने से लाले नानक कबर दे बिटा बाबा तेरा
सीने से डाले ना नक्श का दर्द मिटा बाबा तेरा दर्द सीने से डाले पामाले नानक कबर देखा बाबा तेरा दर्द सीने से डाले नानक कबर देखा बाबा तेरा दर्द सीने से डाले कबर देखा बाबा तेरा दर्द सीने से डाले नानक कबर देखा बाबा तेरा दर्द सीने से डाले। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला मुहम्मदिनिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला अहले बैतिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुम रिज्सा व तahharahum तत्हीरा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व मुहम्मद अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल हक़ कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुरबा सलवात अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली वफ़व्विज़ अमरी इलल्लाह इन्नल्लाह बसीरुम बिल इबाद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। अस्सलामु अलैकुम या अली अलैहिस्सलाम मदद आज़ादारान मज़लूम करबला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी इन अज़ीम क़ुरबानीअ ते हर इदारो हर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मुहिब मेज़बान थियण जी कोशिश तो करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अज़ीम क़ुरबानी प्रोग्राम के अहसन नमूने अंजाम ॾियण जे लाइ पंहिंजी कोशिश तो करे छो जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुरबानी एॾी अज़ीम आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो प्रोग्राम दुनिया में आयु इन जे लाइ आहे त इंसानियत खे इंसानियत जी कंहिं हिकिड़े मज़हब या कंहिं गुरोह जे लाइ नाहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम आलमी इंसानियत जे लाइ जेके बि मज़हब आहिनि जंहिं मज़हब सां पर जंहिं वटि बि दिली ईमान आहे मां मज़हब जी ॻाल्हि कई फ़िरका अञा हेठि आहिनि मज़हब जेके बि आहिनि हींअर अवां ॾिसंदो त जॾहिं चहल में इमाम हुसैन अलैहिस्सलाम थिए थो
तो उन चेल में हुसैन अलैहिस्सलाम जी जेका पोजीशन आहे नजफ खां करबला कुछ 90 किलोमीटर आहे लगभग प्लस में थींदी घटना हूंदी। 90 किलोमीटर में पूरो जो पूरो दस्तरखान हूंदो आहे ऐं माण्हू पंध उते पहुचंदा आहिनि। उहो हिकु अज़ीम सहाबी जी सुन्नत आहे इमाम हुसैन जी रोज़े ते ज़ियारत कजे, इमाम हुसैन जी क़ब्र मुतहर जी चहलनि ते ज़ियारत कजे, उहा उन जी फज़ीलत अज़ीम आहे। पर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे अॼु बि चहल में इमाम हुसैन ते करोड़नि जी तादाद में माण्हू नजफ खां करबला पैदल पहुचंदा आहिनि। उन जे विच में सिर्फ़ मुसलमान न, सिर्फ़ शिया न, सिर्फ़ अहले सुन्नत न, जेके बि फ़िरक़ा आहिनि उहे न, उन में हिंदू, ईसाई, एतिरे क़दुरु कम्यूनिस्ट, चाइना कम्यूनिस्ट उन्हनि जा बि मोक़ब लॻल हूंदा आहिनि। उन्हनि खां जॾहिं पुछा कई वेंदी आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम त मुसलमाननि जो नबी रसूल अकरम मोहम्मद मुस्तफ़ा जो ॾोहिटो आहे। उन जे दीन जो जेको आहे रहबरी कयईं, उन जे दीन जो जेको आहे इमामत जी हिकु कड़ीअ मां हिकिड़ो इमाम आहे। उहे सभई ईअं था चवनि, अव्हां जो इहो चवणु भले पंहिंजी जॻह ते आहे, पर असांखे हुसैन इंसानियत जो अलमबरदार नज़र आयो आहे। हुसैन वाकई इंसानियत जो अलमबरदार आहे। इंसानियत जा जेके झुकियल कंध उहे ऊचा करण आयो आहे। जीअं माह मुहर्रम थींदो आहे, ईअं अलम अब्बास, जीअं इस्लाम जो इहो झंडो मथे थींदो आहे, ईअं इंसानियत जा ॻाट कंध ऊचा हूंदा आहिनि। झुकियल कंध जेके बि हुजनि उन्हनि खे ऊचो करण जे लाइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला जहिड़े अज़ीम प्रोग्राम खे अंजाम ॾिए थो ऐं उन्हीअ खे ज़िंदगी बख़्शण जे लाइ, बका बख़्शण जे लाइ हमशीर आहे इमाम हुसैन बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जो प्रोग्राम आहे। असां हिते हिन अशर मुहर्रम में जेका आयत सूरह शूरा जी खई आहे, बिस्मिल्लाह रहमान रहीम, कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा ते ॻाल्हायूं पिया। उन जो जेका चंद पहलुनि ते रोशनी विझूं पिया, उन में वाज़े जेके बि माण्हू चवनि था त इहे आम इंसाननि जे लाइ आहे, पर आम इंसाननि जे लाइ इन जे करे असां इहो साबित कयोसीं त अल्लाह जंहिं अंदाज़ सां पंहिंजी वहदानियत जो आयतूं नाज़िल कयूं अथसि, अहिड़े ई अंदाज़ सां उन्ही कड़ीअ सां कड़ी मिलाईंदे वरी अहल बैत, जंहिंजे लाइ रसूल अकरम फरमायो त इहा आयत अली मोहम्मद अली यानी अली फातिमा हसन हुसैन जे शान में जेके मुंहिंजी क़ुर्बा आहे उहा इहा आहे, यानी मुंहिंजी क़ुर्बा आयत इहे आहे। हाणे थोरो गौर कंदासीं हिते। हाणे रसूल अकरम जो अंदाज़ जेको आहे मुख़्तलिफ़ किताबनि में हदीसूं जेके मिलियूं, हुन में बुखारी शरीफ़ में हिकिड़ी हदीस बि आहे सही बुखारी में, उन में सैयदतुन निसाए अहल जन्ना फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे बारे में इंतहाई अहम यानी जेका हदीस असांखे सही बुखारी में मिली, उनमें ज़हरा सलामुल्लाह अलैहा जेके बि औरतूं आहिनि, जेके बि निसा आहिनि, जेके बि औरतूं आहिनि जेके जन्नत में वेंदियूं, उन्हनि जी सरदार आहे। उहा वञी नथी सघे का बि औरत, चाहे नबी जी घरवारी हुजे, चाहे नूह हुजे, चाहे इब्राहिम जी, चाहे कंहिं बि नबी जी घरवारी हुजे, एतिरे क़दुरु हज़रत हवा हुजे, जेका बि बीबी हुजे, बीबी ख़दीजतुल कुबरा आहे, बीबी साईं ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी अमड़, पर रसूल अकरम जी ने कौल जे मुताबिक़ उहा वञी नथी सघे जन्नत में जेसि ताईं बीबी ज़हरा राज़ी न थिएसि।
बीबी सैयदा फातिमा ज़हरा जैसा राज़ी, छो जो सभिनी जी सरदार ज़ादी आहे। ही हाणे हिते हिकिड़ो ॿियो बि अची थो वञे त भाऊ ही पंहिंजा कुर्बा हुयसि, पंहिंजा जेका धीउ हुयसि, इन जे करे जेका इहा हदीस चई। हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत आहे। धीअरूं मुख़्तलिफ़ मुस्लमाननि ॿियूं बि लिखियूं आहिनि। अगरि जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त उन्हनि जो बि ज़िक्र अचे हा। समझ अचे थी त ही आम प्रोग्राम न आहे। अगरि जेकॾहिं दुनिया जो को ॿियो प्रोग्राम हुजे हा त ॿी ॻाल्हि आहे, पर जन्नत जे और जेका औरतूं ईंदियूं उन्हनि जी सरदार आहे। हाणे वरी हिते हिकिड़ी हदीस बि अचे थी, कमाल आहे। उते जेको आहे अल हसन वल हुसैन सैयद शबाब अहल जन्नह। हाणे यानी हसन ऐं मौला हुसैन इहे जवानान जन्नत जा सरदार आहिनि। हाणे इहा हदीस कॾहिं आई आहे जॾहिं इमाम हसन ऐं हुसैन जवान आहिनि, अञा नंढड़ा ॿार आहिनि। उन्हनि ॿारनि जे लाइ रसूल अकरम पियो चवे। हाणे हिते जेको आहे न कुझु माण्हू इहे बि चवंदा आहिनि त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि उहे वेझे माइट हुजण जे करे, या आम मोहब्बत में चई छॾियूं हुजनि। मोहब्बत में चवण ॿी ॻाल्हि आहे। हाणे हिते अञा ही नंढड़ा ॿार आहिनि, जवान आहिनि ई कोन, अञा हिननि जी जवानी जो सो परे आहे। दुनिया जे कंहिं कम जे लाइ चवे, दुनिया जो को प्रोग्राम हुजे, दुनिया जो को फंक्शन हुजे, उन जे लाइ चवे, के कबीले जे लाइ चवे वाह हसन हुसैन जो कहे उन जा सरदार आहिनि, ॿारनि जा सरदार आहिनि। हिते चए थो न जवाननि जा सरदार, जवानान जन्नत जे सरदार। मतिलब छा? रसूल अकरम यानी ही प्रोग्राम को आम प्रोग्राम न आहे, पंहिंजी ज़बानी नथा चवनि। अगरि जेकॾहिं पंहिंजी ज़बानी चवनि हा त दुनिया जे लाइ चवनि हा। ही जन्नत आहे अल्लाह जे लाइ, ही अल्लाह जी मर्ज़ी जेके ॾे। हाणे हिते रसूल अकरम जो इहो चवणु, इन जो मतिलबु त इहा हाकिमियत या सरदारी जेका नंढड़ा आहिनि मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़बानी, इहो अल्लाह तो चवराए जो इहा मुंहिंजी जन्नत आहे। इन जा सरदार, इन जा हाकिम उहे जवानान जन्नत जा सरदार आहिनि, हसन। यानी हसनैन ई जवानान जन्नत जा सरदार आहिनि। अजीजो, यानी इहो साबित थो थिए त ही को रसूल अकरम जो पंहिंजो प्रोग्राम न आहे। रसूल अकरम जी पंहिंजी जो आहे क़ुरबतदारी या रिश्तेदारी नथो मल्हाए। ही अल्लाह जो फ़ैसिलो आहे, अल्लाह ई मञराए पियो, अल्लाह जो ई हुकुम आहे। ए रसूल, जन्नत मुंहिंजी आहे, इन जा सरदार ही थी सघनि था, ॿियो केरु नथो थी सघे। अहिड़े अंदाज़ सां मूं पहिरीं मजलिस में हिकिड़ो वाक़ियो बयानु कयो हुयो, सूरत दहर जो। पहिरीं मजलिस में इमाम मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम यानी फातिमा ज़हरा, मौला अली अलैहिस्सलाम, हसन मौला हुसैन इहो रोज़ो रखनि था ऐं साहिल यतीम ऐं सवाली खे जेको आहे पंहिंजी अफ़तारी जो सामान ॾियनि था। ऐं रसूल अकरम उते अचनि था, टे ॾींहं इहो ई फरमाइनि था त मूं वटि हींअर वही ख़ुदा सूरत दहर जूं आयतूं खणी आयो आहे त ही तुंहिंजा अहल बैत मूंखे केॾा न प्यारा आहिनि। हिननि जी शान ऐं फज़ील में आयतूं नाज़िल थियनि थियूं जेके यतीमनि खे, असीरनि खे
साइलन के खाधो था खाराइनि। पोइ अॻिते अञा आयत बीहे नथी, अॻिते आयत हले थी, ही शबाबो अहले जन्ना, अॻिते आयत हले थी, अॻिते आयत जा लफ़्ज़ आहिनि त ही हाकिमियत अहिड़े अंदाज़ सां कंदा जो जन्नत में जेके नेहरूं आहिनि उन्हनि खे जंहिं ॾांहुं खपेनि ओॾां ई उन्हनि जो रुख मोड़ीनि। जन्नत में वञण कमाल कोन्हे, जन्नत हासिल करण कमाल कोन्हे। सॼो ॾींहुं निमाज़ूं पढ़ी, सॼो ॾींहुं रोज़ा रखी, तबलीगूं करे, हितां खां हुते तबलीगूं करे, जिते वणे उते वञी जन्नत हासिल करण कमाल कोन्हे। जन्नत में वञी करे हाकिमियत करण इहो कमाल आहे। इहो कमाल रसूल अकरम चए थो, रसूल अकरम चए थो अल्लाह जी जन्नत आहे। इहो हुकुम थियो ख़ुदा जे तरफ़ां, यानी ख़ुदा तो हाकिमियत ॾे। ख़ुदा क़ुरान में तो चए सूरह दहर में इन जी हुकूमत अहिड़ी हूंदी जो जन्नत में, हिन दुनिया में बि हुकूमत आहे, पर जन्नत में बि जेके नेहरूं, जेके बाग़ात, जेके बि शयूं आहिनि उहे जेके वणेनि उनखे ॾियनि। इन नेहरनि जूं जेके खीर जूं नदियूं हूंदियूं, जेके माखी जूं नदियूं हूंदियूं, जेके मिठे पाणी जूं नदियूं हूंदियूं, जंहिं पासे वणेनि उन्हनि जो रुख मोड़े छॾीनि। इहा हक़मियत उन्हनि वटि आहे जेके इहे यतीमनि असीरनि खे खाधो खाराइनि था। कुल आसालुकुम अजरा, हिकु कंहिं पंहिंजी रिश्तेदारी जो न आहे। रसूल अकरम तो ॿुधाए तो अल्लाह जे तरफ़ां आहे। इन्ही अल्लाह जे तरफ़ां इन नुमाइंदनि जो तारुफ़ मोहम्मद मुस्तफ़ा तो कराए। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जे इन्ही अज़ीम कौल जी बका जे लाइ हुसैन मौला जा पंहिंजा मुहिब अचनि था। हुसैन मौला अचे थो, तारीख़ लिखियो, मौला हुसैन हिकु सफ़ीर मोकिलियो जंहिंजो नालो आहे मुस्लिम बिन अकील। मौला हुसैन जो सौट कूफे जा सफ़ीर मोकिले। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख़त खणी जॾहिं सफ़ीर उते पहुतो कूफे, मां मुख़्तसिर कयां, जनाब हानिया खां अलावा ॿियो कंहिं बि मदद न कई। नमाज़ ज़ोहरैन ते तारीख़ लिखियो, हज़ारनि जो मजमू हुजे। वरी असर ते जॾहिं मौला जो सफ़ीर अमीर मुस्लिम पोयां निहारे त कोई न आहे, छो जो यज़ीद इब्न ज़ियाद ते वहशत फैलाए छॾी जो मौला जा जेके मुहिब हुआ, मौला सां जेके मोहबत कनि पिया, उन्हनि खे चूंडे चूंडे उन्हनि जा सिर कलम करे हर चौक ते टंगे छॾी। नौजवान मायरनि जूं जेके झोलियूं बर्बाद करे चौक ते फैलाए छॾी, उन्हनि जा लाश टंगे छॾियऊं। वहशत फैलिजी हुई। हर कूफी, जेके बि कूफे में रहण वारा हुआ उहे डिॼी विया ऐं मुस्लिम जो साथ छॾे विया। मुस्लिम खे केरु पाणी ॾियण जे लाइ न आहे। हा, अज़ादारान मज़लूम करबला, बस मौला हुसैन तारीख़ लिखियो जॾहिं मौला हुसैन जो सिर ऐं इहो लुटियल काफ़िलो जॾहिं कूफे में पहुतो न, हिकु दरबार जे दरवाज़े ते परे खां ॾिठूं मुस्लिम जो सर टंगियल आहे। मौला हुसैन अलैहिस्सलाम जो नेज़ो वधियो मुस्लिम ॾांहुं। ॾिसो त पंहिंजे सफ़ीर सां मोहबत केॾी आहे। तारीख़ ईअं लिखियो जो मौला हुसैन जो सर नेज़े ते सवार हुयो। ऐं सफ़ीर इमाम हुसैन मुस्लिम जे सर कलम थियल ॾांहुं जीअं वेझो थियो त उते खोली मलाउन कोशिशि कई त इमाम हुसैन जे सर खे अलॻि करियां, पर
अलॻि न करे सघियो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सर अची करे मुस्लिम जे सर सां गॾियो। तारीख़ दाननि लिखियो त कुझु पाण त में ॻाल्हाइण लॻा। बसि कुझु उलमा ने चयो त शायदि इहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे मुस्लिम चयो हूंदो, मौला मूं ते कूफे में ॾाढो ज़ालिमनि ज़ुल्म कयो, मुंहिंजो पाणी बंदि कयो वियो, कूफे न सभई दरवाज़ा बंदि करे छॾिया, ज़ालिमनि मूंखे गिरफ़्तार करे, पर मूं ते मौला मूं तुंहिंजे लाइ वॾी जंग कई, मुंहिंजो सॼो जिस्म ज़ख़्मी थी वियो। कंहिं बि कूफे में कोई बि कहल खाइण वारो न हुयो मुंहिंजे मथां। बसि ज़ालिमनि मूं ते ज़ुल्म एतिरो कयो जो मुंहिंजो सिर कलम करे मूंखे वॾी जॻह तां मथां धिको ॾेई करे हेठि किरायो। मौला अञा मूंखे किरायूं न, पर घोड़नि जे इन घोड़नि सां मूंखे ॿधे करे मुंहिंजी लाश खे पूरे कूफे जे हर चौक ते गिहलियो वियो। मुंहिंजी लाश खे गिहले गिहले कूफे में सैर करायो वियो त हुसैन जो सफ़ीर आज़ादारान मज़लूम करबला मौला हुसैन बि ॿुधायो हूंदो, ए मुस्लिम मूंखे ॾाढो ॾुख आहे तुंहिंजो, पर तुंहिंजे इन गम में गॾु असां सां बि ॾाढो ज़ुल्म थियो। इन्हनि मुसलमाननि नाने जी उम्मत अची करे करबला जे मैदान में मूं हुसैन ऐं मुंहिंजे नंढड़े लश्कर खे घेरे छॾियो। थोरी देर में सॼो फौज मां भरिजी वियो मैदान। मुंहिंजूं भेणूं इन वहशत में जेके नाज़नि जूं पलियूं हुयूं इन वहशत जे मैदान में परेशानी जे आलम में हिक हिक खे कुसंदे ॾिसंदियूं रहियूं। मूं ते ज़ालिमनि ज़ुल्म कयो, मूंखे 3 ॾींहंनि जो प्यासो मुंहिंजे बचनि समेत ज़िबह कयो। बसि आज़ादारान मज़लूम करबला हिकु लम्हो अहिड़ो आयो जो मुस्लिम जी न्याणीअ खे पंहिंजे बाबा जे सिर जो परे खां ॾिठई। तारीख़ लिखियो या रुअंदी रही जीअं जीअं बाबे जी ख़बर पियसि न मके में ईअं रुअंदी रही, चुप न कयई। ईअं अची बाबा जे सिर ते नज़र पियसि, चई बाबा ओ बाबा तोखां बाद मूंखे निंड न आई आहे, मुंहिंजा भाइर किथे आहिनि? ए बाबा मुस्लिम मुंहिंजा भाइर किथे आहिनि? इहो लफ़्ज़ मुस्लिम जो आया हूंदा। ए बचड़ा तुंहिंजा भाइर बि ज़ालिमनि ज़ुल्म करे उन्हनि खे बि ज़िबह करे छॾियो। पर अज़ीज़ो तारीख़ लिखियो नंढड़ी चाहियो त बाबा जो सिर खे पंहिंजी झोली में खणा, पर ज़ालिमनि ज़ोर सां ताज़ियाना हणी करे काफ़िले खे अॻिते वठी विया। पीअ जे सिर खे बोसो न ॾेई सघी। अला लअनतुल्लाह अलल क़ौमि ज़ालिमीन। करेगा वो भी दर वठेगा, सारो करेगा मेरो वीरान धार करेगा। नाज जी पाल जिन जी आया तिन खां सिवा के गुज़ारा अदन बिना मुझो मुझो तंग गुज़रान धार करे जा।
दो घुरो सरत्यूं सहेलियूं शाल वसे